तुझू 4 लकीरूं साईं। ये मकसद हे जेकी लकीर चवे थी तुझो मुर्स निकम हुआ खटू हुआ चंड्रो हुआ बिल्कुल ससु जी त मुंडो न पियल थी बिल्कुल मां तो चाहती साजरी हली वने प्यालो करे हे डेर भी तो सा नाटा हुआ वडा वडा उनी हेठ लई वे तुझो सितारा मुखे अलाए छो ही गर्दिश में लगन था फकीर यार हकीकत ये तासुरात है न महबूब जा उहे बेंद ता वञ जेके तुझू लकीरूं न ये मिट्टी ते ठहरान सीमेंट ते ना हां मां चवंदो थोड़ो खर्च कर खर्च कंदे कामयाब वेंदे ऐं तुझी जेके हीअ लकीरूं हीअं थियूं वञनि न यकीन करे थोड़ो टेढ़ो सेढ़ो वञनि थियूं मेहनत करे बस 500 कर जल्दी कर हा ईअं मौला कुछ कंदुई हल ईअं हिकु दफ़ा अॼु जी वेंदे हलो बिस्मिल्लाह कयो साईं हलो हलो साईं हलो हलो अॼु जी ॾियारी खड़ी थी वरी पोइ ॾिठो वेंदो साईं आई हेॾो सोणी अचे हिकिड़ी इनखे डारो ॾियूं था आओ यार बार बार तू फोन न करती कम थिए तो सुभाणे मां फैमिली सा गॾु आयो आहियां यार हाँ ठीक है अरे का ने भागो लगी और फोन ते अरे फकीर बीठो आ इनके चवाती 100 रुपए जाए थी मुझे मुर्स के डंगराए न त चवाती जोगी हणी दे तू डारो मुझो मुर्स चंड्रो रंग जो आहे तारो जोगी ने मिछायो इन्हीं में नाक भजी हुआ मुझो सच सुन में हेड़ा हेड़ा सोना मार्केट ने बाजार में किए था घुमंदा अथनि माशाअल्लाह हेड़े रिस फकीर दा मैच कपड़ा करे आया तू असा सितारा लगे तो टच लगो पियो आ टच के त हाणो गोली हाँ। मां वारो मुर्स जो कोन वडो निभागो वडो मुर्स जी ॻाल्हि आ न इहा सकुन ना करणी पवंदी हेॾे आ माना तुंहिंजो मुर्स वेदन मसलो आ न वडो मसलो आ इहो वॾो मसलो आ इहो तू हिते वे मां तुंहिंजो हथ नाम जूं त रहंदो न न हथ जूं लकीरूं चेक कंदुमि ख़बर पए त तुंहिंजे हथ जी लकीरुनि में छा आहे छा मसलो न आहे समझी वई हा हेॾे सुरी आ न ना तू टेंशन न करे वे हाँ ठीक है अरे ये फकीर सा गॾु मां वारी माई अरे इहो चंड्रो न मां कम न ड्राए यार मुंहिंजा सॼा बिना खोले ॾिसांसि वञी छा थो करे इहो चंड्रो मां वारी माई छा थी करे मूंसां फकीर हेठ लई वे तुझो सितारा मुखे अलाए छो ही गर्दिश में लगन था फकीर बुध त सही मां जी हिक शादी थेला हाणे हिक शादी थियल थी हिकड़ी थेला न बस इहो तो सूर आ न वो भी कारो आ न भागो साडी बी शादी थी बस इहो फकीरन गाई त वहल में आ न ॿी शादी का मां के ॾिसा चंद्रू आ न भागो कमाईंदो केंदो न एडी सारी सोणी ज़ाल मिली वई तस तुझू 4 लकीरूं साईं ये मकसद हे जेकी लकीर चवे थी तुझो मुर्स निकम हुआ खटू हुआ चंड्रो हुआ बिल्कुल ससु जी त मुंडो न पियल थी बिल्कुल मां तो चाहती साजरी हली वने प्यालो करे हे डेर भी तो सा नाटा हुआ वडा वडा उन्हनि जा त कमन सॼा हे जेकी लकीर कारी आ इहा डेराणी त तोखे डोज़ नंबर ॾींदी आ हाय भाई ॾिसने नंबर से हा न ॾिस इहो फकीर जो ढारो सचो हूंदो थी सलाह ॾींदो मां भली वठंदी कामयाब थींदी भला बुध नांग तो के पैसा ले नांग दगे तो मां जी मुर्स के दे न नांग मुंहिंजे हथ में हूंदा मां तोखे सलाह ॾियां कामयाब थींदी हां दे जे चवण फकीर जो वठंदी त कामयाब थींदी तू रोज मुंडे बेटे नी ढारो आण ईंदी काते ओ हेड़े झंग ॾे असां जूं भूंगड़ियूं आहिनि उते मां कंदो आहियां राति जो पढ़ाई उते ढारो हणाईंदी तुझे मुर्स जो जेको सिस्टम हूंदो मां ख़त्म कंदुमि हा सच्ची में थी तो कम न थे मां फकीर हाणो करणो जिम्मेवार आहियां मां चाहती फकीर मुझे मुर्स जा करे ॾेई है बस ये मुझे पेरन में पियो हुजे सफाई मुरीद चा रन मुरीद करे ॾियां सफा ठुक ये मां चाहती मां खट ते सुमा तो वो पट ते सुमे साईं मां चवां थो तुंहिंजो मुर्स तुंहिंजा पेर धोई पीए त पोइ त बस हां बस फीस थींदई 5000 सही आहे कमाईंदो त नाहे कारो वञा 5000 हा बस हाणे ओके आहे बस मां चवां थो त बस मूंखे हलणु खपे मां हाणे बस इहो सही आहे तूं ईंदी न न वेंदे फकीर न वेंदे अब हाली टाइम